हाणे मूंखे अपडेट ॾियूं पिया ठारूशाह मां नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठारूशाह में मज़दूरी जा पैसा घुरण तां पोरेत मथां बासरनि जो वाशाणो तशदुद करे खेसि बेहोशी जी हालत में बंगले ॿाहिरां फिटो कयो वियो। तशदुद जो निशानो बणियल पोरेत अमड़ सां गॾु बासर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज इंसाफ़ जो मुतालबो। ठारूशाह वार्ड नंबर 8 दस्तगीर कॉलोनी जो रवासी पोरेत नईमल हुजण पीरसन अमड़ फातिमा हुजण सां गॾु प्रेस क्लब पहुची ईंदे चयो त बासर नोमान चांडियो कणक जूं बोरियूं बंगले ते लारायो, जंहिंजी मज़दूरी जा पैसा घुरण बंगले ते वियुसि त बासर पैसा ॾियण खां इनकार कंदे चयो त बंगले मां ॿाहिरि निकिरी वञी। मूं चयो मां ग़रीब आहियां, मज़दूरी जा पैसा ॾियो, तंहिं ते मच्छर जे मूं मथां टिनि ॼणनि नोमान चांडियो, असद चांडियो ऐं अरसलान चांडियो लठियुनि सां हमिलो करे सख़्तु तशदुद करे बेहोश करे छॾियो। होश में अचण बैदि मूंखे 2 कलाक ताईं बंगले में क़ैद करे छॾियो। हिन चयो त मां अहिड़ी दाग खणी ठारूशाह थाड़ी ते वियुसि त पुलिस मुंहिंजी का बि दादरसी न कई ऐं बासरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। इन SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस सां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।